खोस्की वेझो LPOD सिम नाले ते ठहियल वाटर कोर्स टुटी पवण करे पानी ज़ाया थियण लॻो, जंहिं करे 100 एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। बेड़ो माइनर वाटर कोर्स नंबर T2 LPOD खां RD 164 खां क्रॉस कंदड़ सिम नाले मथां पक्को ठहियल वाटर कोर्स टुटी पियो आहे, जंहिं करे पानी सिम नाले में ज़ाया थी रहियो आहे। पानी ज़ाया थियण करे पुछड़ीअ जे 100 एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। उन मौके ते आबादगारनि अज़ीज़ डेरो, लाल नवाज़, अमान भोत ऐं ॿियनि साफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो त वाटर टुटल हुजण करे टेल ते पानी नथो पहुचे ऐं पानी LPOD सिम नाले में ज़ाया थी रहियो आहे। हुननि चयो त 45 साल गुज़रण बावजूद हिन वाटर कोर्स जी मरम्मत न आहे थी। 100% मां 80% जेको पानी आहे उहो सिम नाले में वञे पियो, खारो पानी थिए पियो। सिर्फ़ु 20% जेको आहे असांजी आबादी ते पानी पुॼे थो। हाणे तव्हां ॾिसो जे 500 खां 1000 बनी आहे, 20% पानी जे क्रॉस कंदो त उहा ग़रीब माण्हू छा आबादी करे सघंदा। इहो असां मुतालबो करियूं था वज़ीर ज़राअत इस्माइल राहू साहब खे महिरबानी करे हिन ते को एक्शन खयो वञे ऐं असांजो जाइज़ मुतालबो हल कयो वञे। हीअ असांजी बनी जो वाटर आहे जेको तक़रीबन 1975 में ठहियो हो। 1975 खां वठी अॼु ॾींहं ताईं 45 साल हिनखे गुज़री चुका आहिनि ऐं हिन 45 साल गुज़री चुका आहिनि ऐं हिनजी कॾहिं बि का बि मरम्मत कोन थी आहे। जीअं त हींअर पाणी जो बहिरान तक़रीबन 5-6 साल खां वठी त पाणी पहुचंदो ई कोन हो ऐं अॼु जेको आहे सो महिरबानी आहे, अलाह जी महिरबानी आहे, हीउ पाणी असां वटि पहुचे थो। पर तक़रीबन जेको आहे 50% पाणी जेको ज़ाया थी थो वञे LPOD में, बाक़ी 50% बनी में लॻे थो। वाटर ख़राबु आहे, पाणी सभु वञे पियो, ज़ाया वञे पियो। असांजी इहो बनियूं सभु ज़ैरान आहिनि, का शइ हिते कोन्हे, माण्हू मटण में मजबूर आहिनि। किथां मटनि, ॿार बचो किथां मटनि, सभु पाणी अंदरां मटनि था, पाणी वञे पियो सभु सिम में वञे पियो, बनियूं वैरान आहिनि, माण्हू मजबूर आहिनि। आबादगारनि सीडा जे चेयरमैन DC बदीन ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त वाटर कोर्स ठाराए ज़मीनूं बंजर थियण खां बचायूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।